साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर ही हिकिड़े बादशाह जी कहाणी आहे जेको हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन ई बादशाह के 7 पुट हूंदा हुआ, जिन वञा नंढे पुट खे बादशाह तमामु घणो प्यारु कंदो हो ऐं उनजो नालो बि बादशाह अकुलमंद रखियो हो। ऐं सचपच त ही सभिनी भाइरनि खां अकुल में अकाबर हो। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त भाइरनि जी पाण में ॾाढी मोहबत हूंदी हुई। हिकिड़े ॾींहुं शिकार करण लाइ 7 ई भाइर संभरी तयारु थी निकिता। ख़्यालु कयूं त 2-4 ॾींहं सांधा शिकार करे पोइ घर मोटिबो। प्यारा साथियो, इन ख़्याल सां शिकार जी लालच में हलंदे हलंदे 3 ॾींहं पंहिंजे मुल्क जे हद खां माॻे ॿाहिरि निकिरी विया। सॼो ॾींहुं साईं शिकार करण खां पोइ हुननि कंहिं वसंदी जी ॻोल्हा कई। परे खां हिननि खे हिकिड़ो वॾो महिलात नज़र आयो। साईं मुंहिंजा चवनि था उते वञी छा ॾिसनि त चौधारी बाग बाग़ीचा लॻा पिया आहिनि। तिन जे भर में हिकिड़ो महिलात आहे जंहिंमें ॿियनि नंढनि नंढनि कमरनि सां गॾु उन्हनि कमरनि सां गॾु ॿिया बि केतिरा ई कमरा आहिनि, पर 7 तमामु वॾा कमरा आहिनि। ऐं 7 ई कमरनि जे दरवाज़नि ते वरी 7 नौजवान शहज़ादियूं हार सिंगार कयो बीठियूं आहिनि। सही जॾहिं वेझा पहुता त उन्हनि मां वॾी चयो, अदी असांजा मुड़ुस अची विया। पोइ त हिकिड़ी हिकिड़ी ॼणी वधी अची हिकु हिकु शहज़ादे जो घोड़ो वरितो। ही हैरान थी विया पर दिलि झले उन्हनि खां हाल वाल पुछऊं। उन्हनि ॿुधायो त असां हिन मुल्क जूं शहज़ादियूं आहियूं। असांजो पीउ मरी वियो आहे ऐं मरण वक़्तु चई वियो आहे त अव्हांजा मुड़ुस अव्हांजी ॻोल्हा में हिते ईंदा। केतिरनि ॾींहंनि जे इंतज़ार खां पोइ अॼु अव्हां आया आहियो। हाणे असां अव्हांजी मिल्कियत आहियूं, जीअं वणे तीअं करियो। पोइ त साईं ज़ालनि जी शौक़ में हिननि खां मुल्क ऐं माइट सभु विसरी विया ऐं 7 ई भाइर उते देरो ॼमाए वेही रहिया। साईं सूड़ियूं शहज़ादियूं जो हुननि खे मिलियूं सो उते ई रही पिया। सुबुह जो शिकार ते निकिता। हू अॻे त सुबुह जो शिकार ते वेंदा हुआ ऐं शाम जो मोटी ईंदा हुआ। अकुलमंद पंहिंजे भाइरनि जा घोड़ा संजींदो हो। तंहिं करे शहज़ादियूं सम्झंदियूं हुयूं त ही संदन नौकर आहे ऐं उन ई ते पंहिंजी नंढी भेण खे चिड़ाईंदियूं रहंदियूं हुयूं। नंढी राणी सभिनी खां सियाणी हुई, तंहिं हुन ॻाल्हि ॾांहुं ध्यानु घणो ख़्यालु न ॾिनो। पर नेठि अकुलमंद खां हिकु राति मस्ती दौरान पुछियईं त हक़ीक़त ॿुधा। अकुलमंद चयसि, हाणे हीअं कर, जॾहिं मुंहिंजे भाइरनि खे निंड अचे तॾहिं वञी खेनि जाॻा ऐं चवेनि त अव्हांजे भाउ अकुलमंद खे पेट में सूरु पियो आहे। हुन ईअं ई कयो त 6 ई शहज़ादा रोईंदा पीटींदा उथिया ऐं जुतियूं ऐं पटका बि हथ कीन आहिनि। जुतियूं ऐं पटका उते रहिया ऐं शहज़ादी खे पक थी त ही पाण में भाइर आहिनि। हुनजी अकुलमंद सां ॾाढी मोहबत हुई। अकुलमंद जेतिरो सियाणो हो ओतिरो होशियारु पिणु हो। तंहिं करे हुन अकुलमंद खे ॿुधायो त असीं शहज़ादियूं न आहियूं पर ॾाहिणूं आहियूं। हुन जी शहज़ादी नंढड़ी जी अकुलमंद सां एतिरी मोहबत थी वई जो हुन पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायो त असीं शहज़ादियूं कोन आहियूं पर ॾाहिणूं आहियूं। जॾहिं अव्हां खे हिते 7 रातियूं पूरियूं थींदियूं तॾहिं अव्हां खे मारे अव्हांजो गोश्त खाईंदियूंसीं। अकुलमंद इहा ॻाल्हि ॿुधी कुंभी वियो, ॾकी वियो ऐं चयईंसि, भला तूं मूंखे बि खाईंदे? ॾाहिण चयसि, जे तोखे खाइण जो ख़्यालु हुजे हा त तोखे ॿुधायां छो हा। हाणे हीअं कर, पंहिंजे भाइरनि खे शिकार ते मोकिले तूं सुभाणे हिते तरस ऐं वेही असांजो तमाशो ॾिस। अकुलमंद साईं सुबुह जो भाइरनि खे चयो त अव्हां भली अॼु हली शिकार करियो, मां कुझु तबियत सही न आहे तंहिं करे हिते आहियां। पहिरियां त साईं हुनजा भाइर शिकार ते न पिया वञनि पर पोइ नेठि
तयारु थिया। घोड़नि खे सम्झण लॻा त संज खेनि विझण ई न पिया अचनि। नेठि अकुलमंद उथी घोड़ा संजीअ ॾिननि। नंढी ॾाइण खे हाणे ख़बर पई त रोज़ु अकुलमंद छो ॿाहिरनि जा घोड़ा संजींदो आहे। जॾहिं साईं अकुलमंद जा ॿाहिरि शिकार ते विया तॾहिं अकुलमंद जी ज़ाल मुड़ुस खे कुंजियूं ॾेई चयो त असां शिकार ते वेंदियूंसीं, पुठियां तूं सभु कोठियूं जांचे ॾिसजांइ। साईं ॾींहुं कुझु मथे चढ़ियो त ॾाइणूं शिकार लाइ उॾामी हलियूं। हिननि जे वञण खां पोइ अकुलमंद पहिरीं कोठी वञी खोली ॾिसे त उन में 7 घोड़ा अहिड़े क़िस्म जा बीठा आहिनि जो वठी जो हूंद पंधु कनि त पखियुनि जी बि साणनि मजाल न आहे। ॿी कोठी वञी ॾिसे त सॼी शाही हथियारनि सां भरी पई आहे। टीं जो खोले ॾिठाई त सॼी माण्हुनि जी सिसियुनि सां सथियलु नज़र आयसि। जिन सभिनी हुनखे ॾिसी पहिरियां त रोई ॾिनो, पोइ बि खिलण लॻियूं। अकुलमंद हैरान थी उन्हनि खां रोअण ऐं खिलण जो सबबु पुछियो। सिरनि ॿुधायो त रोअण उन ई करे हो त तो जहिड़ो सुहिणो जवान 7 रातिनि खां पोइ मारिजी वेंदो ऐं तुंहिंजी सिसी बि अची असां सां मिलंदी। खिलूं उन ई करे थियूं त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे। असीं बि त नेठि तो जहिड़नि शहज़ादनि जूं ई सिसियूं हुयूंसीं। अकुलमंद खे पक थी त हिते जीअण महाल आहे। पोइ हिकदमि कोठियूं बंदि करे ख़ामोशी सां अची सुम्ही रहियो। जॾहिं शाम थी तॾहिं ॾाइणूं ऐं हुन जा ॿाहिरि आया। राति जो अकुलमंद ज़ाल खे चयो त मूं सभु कुझु ॾिठो हाणे मूंखे यकीन आहे त तो जेकी चयो सो सच आहे, पर ख़ुदा जे नाले मुंहिंजे ॿाहिरनि जो बचाव कर, बाक़ी आऊं हाज़ुर आहियां। ॾाइण चयसि तूं खुटको न कर, तुंहिंजे सदके उहे बि बची पवंदा। हाणे हीअं कजो जो सुबुह जो सवेरी शिकार जे बहाने उथी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थी वञिजो ऐं जॾहिं शाम थी तॾहिं कंहिं टकर ते चढ़ी घोड़नि जूं खुचियूं तराइण सां कपे उते वेही रहिजो ऐं जॾहिं असीं ॻोल्हींदो तव्हां वटि अची पहुचूं तॾहिं अव्हां चइजो त असां अॼु राति हिते रही सुबुह जो शिकार कंदा कंदा घर मोटंदासीं। अव्हां पंहिंजा घोड़ा असां ॾांहुं ॾियारे मोकिलिजो। जॾहिं असीं सुबुह थियो तॾहिं ही शिकार ते रवाना थिया। उते अकुलमंद पंहिंजे ॿारनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाई। चयो त जेतिरो थी सघे घोड़नि खे हकिलियो। सभिनी खे साझ लॻी वई ऐं अहिड़ो घोड़नि खे छूट ॾाऊं जो 2 ॾींहंनि जेतिरो पंधु हिकिड़े ॾींहं में करे विया। जॾहिं शाम थी तॾहिं हिकु टकरीअ ते चढ़ी विया ऐं उते घोड़नि जूं खुचियूं कपे वेही रहिया। शाम थी ऐं हीअ जो कोन मोटिया त ॾाइण खे ईअं शक पियो त शहज़ादा शायदि भॼी विया। सभई सलाह करे हुननि खे ॻोल्हणु निकितियूं। इन हेठि हिननि खे ॻोल्हे अची लधाऊं। जॾहिं वटनि पहुतियूं तॾहिं शहज़ादनि चयो असांखे अॼु शिकार न लॻो आहे। टकर में घोड़नि जा सुंभ बि फटिजी पिया आहिनि। हाणे के अव्हां घोड़ा मोकिलियो त पोइ घर अचूं। उहो ॿुधी ही मोटी वियूं ऐं यकदमि पंहिंजा सामुंडी घोड़ा वठी आयूं। जॾहिं हुननि शहज़ादनि खे हलण लाइ ज़ोर रखियो तॾहिं अकुलमंद चयो त असांजी आदत आहे त हथे ख़ाली घर न मोटंदा आहियूं। सुभाणे शिकार करे पोइ घर ईंदासीं। ॾाइणूं हली वियूं ऐं हिननि घोड़नि ते ज़ेनूं रखियूं ऐं जेतिरो थी सघनि घोड़नि खे वठी हकिलियाऊं। सॼी राति ऐं ॿियो ॾींहुं घोड़ा कायाऊं। राति थी त हू न मोटिया। सो ॾाइणूं सलाह करे वरी हिननि जी ॻोल्हा में निकितियूं। नंढी भेण घणो ई हेॾां होॾां थेड़ियुनि पर नेठि केतिरो थियूं थेड़नि। परे खां कंहिं महिल ॾिठऊं त मुड़ुस वञनि था उॾाणा। ॾाइणनि खे ॾिसी वेतर हिननि बि घोड़नि ते मार विधी दंग। बाक़ी चइनि विखनि ते हुया घोड़नि ते मार विधऊं दंग। बाक़ी 2 चइनि विखनि ते रहिया। ॿिया सभु टिपी विया। बाक़ी अकुलमंद जो सभिनी जे पुठियां हो। तंहिंजो घोड़ो जो पुछ में हिकु ॾाइण जो हथु पइजी वियो। नंढी ॾाइण सम्झो त हाणे जवान जो सिर थो वञे। तंहिं रड़ कई त अंधा घोड़े जो पुछ नथो कपीं। अकुलमंद कढंदे तरार घोड़े जो पुछ ते वाहे कढी त पुछ कपजी वञी परे पियो ऐं घोड़ो टिपी वञी दंग जे हुन पार थियो।
ॾाणू हथु मले बीह रहियूं ऐं पंहिंजी भेण खे मायार ॾींदे मोटी वियूं ऐं शहज़ादा सही सलामत अची पंहिंजे मुल्क निकिता। साईं कुझु ॾींहं गुज़रिया त अकुलमंद खे उन ॾाइण जी सिक थी। सोचांई त हू ॾाणी मूंसां ॾाइण केतिरी मुहबत कंदी हुई, मुंहिंजो जाम ख़्यालु रखंदी हुई ऐं मुंहिंजी प्यारी हुई। मुड़ुसि ख़्यालु कयो त कुझु बि थी पवे पर पंहिंजे महबूब जो मुंहुं ज़रूरु ॾिसंदसि। ॿारनि घणो ई सम्झायुसि पर हीउ पिड़ कढी बीठो। आख़िर अकुलमंद खां जेको वॾो भाउ तंहिं चयो, दा जे तूं वञी थो त मां बि तोसां हलंदसि ऐं तोखे अकेलो कॾहिं कोन छॾींदसि। पोइ ॿई ॼणा उथी ओॾांहुं रवाना थिया। ते हकलींदा हकलींदा हिकिड़े खूह जे भरिसां अची मांझांदो करण लाइ हिकु पिपर हेठां लथा। अकुलमंद जो भाउ घोड़नि जूं वाॻूं कढी वियो पाणी भरण त ॾिसे त खूह जे पथर मथां हिकु अहिड़ी मूर्ति चिटियल आहे जो अहिड़ी सुहिणी औरत न दुनिया में पैदा थी न थींदी। हुन ख़्यालु कयो त जेकॾहिं अकुलमंद उहा मूर्ति ॾिठी त उन ते आशिक़ थी पवंदो। उहो ख़्यालु करे हुन खूह मां पाणी कढियो ऐं गारो ठाहे उन मूर्ति खे उन सां लुंबे छॾियईं। पाण पोइ पाणी भरे खणी आयो ऐं मानी टिकी तयारु करे खाई पी सुम्ही रहिया। उथण महिल पाणी जी ज़रूरत थियनि अकुलमंद जो भाउ पाणी लाइ वञणु लॻो त अकुलमंद रोकियसि। चईं, हाणे मुंहिंजो वारो आहे। हुन घणो ई रोकियसि पर अकुलमंद न मुड़ियो ऐं जॾहिं खूह ते वियो त उहा मूर्ति ॾिसी बेहोश थी वियो। भाणस वञी खेसि खयो ऐं पाणी विझी होश आंदाईंसि। साईं मुंहिंजा हुनजे भाउ मुंहुं वाराए जो ॾिसे त उहा साॻी मूर्ति जीअं पहिरीं ॾिठी हुअईं तीअं पथर मथां साफ़ साफ़ ईअं बीठी आहे। अकुलमंद जॾहिं होश में आयो तॾहिं भाउ खे चयईं, जेकॾहिं इन ई मूर्ति वारी औरत परणाई त वाह, न त असांजो मड़ मक़ाम उन ई खूह ते आहे। अकुलमंद जो भाउ हैरान थी बीह रहियो, को चारो न पियो सुझेसि। भाउ खे चयईं, तूं वरी साॻी हंधि थी विए त मां ॻोल्हा करियां। हुन वरी बि गारो ठाहे उन मूर्ति खे लुंबे छॾियो ऐं पाण वञी तमाशो ॾिसणु लॻो। पाण वेही तमाशो ॾिसणु लॻो। झटकान गुज़री त हिकु कारो नांग अची उन मूर्ति ते लेटणु लॻो ऐं उते जो उते वरी अॻे वांगुरु साफ़ मूर्ति थी वई। हिन सम्झो त हरकत पक इन ई नांग जी आहे। पक इन ई नांग में का हरकत आहे। पोइ हुन खूह में चिताए ॾिठो त खूह जे पासे में हिकु दरी लॻल आहे पर बंदि आहे। गुमान थियसि त ज़रूरु इन ई दरी में अंदरां का ॻाल्हि जो पतो पवंदो। हुनजो शक हो ऐं उहो शक पक में थी वियो ऐं हिन उहो ख़्यालु करे पंहिंजे भाउ वटि आयो। भाउ खे चयईं त घोड़े जूं वाॻूं कढ ऐं मूंखे लाह खूह में, पोइ थियणो हूंदो त घणो कुझु थी पवंदो। अकुलमंद वाॻूं कढी भाउ खे खूह में लाथो। हीउ सिधो उन जी दरी वटि वियो। अंदरी पासे उन मूर्ति वारी शहज़ादी वेठी हुई ऐं हिकु देव संदसि गोॾे ते सिर रखियो सुतो पियो हो। शहज़ादी साईं हिनखे ॾिसी इबरत में पइजी वई ऐं इशारे सां खेसि ख़ामोश रहण लाइ चयईं ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उथी दरी खोले छॾियईं। ईअं कंदे शहज़ादी दरी मां मुंहुं कढी मथे जो ॾिठो त अकुलमंद नज़र आयसि। ॿिन्हिनि जूं अखियूं अटकी वियूं। अकुलमंद जे भाउ शहज़ादे खे इशारो ॾेई चयो, तूं गोॾो कढी ॿाहिरि थी त मां गोॾो ॾियांसि। शहज़ादे पहिरियां त कुझु हॿकी पर पोइ हिमत ॿधी उथी ऐं शहज़ादी पहिरियां त सही कुझु हॿकी पोइ हिमत ॿधी कुझु उथी ऐं भड़को ॾेई हिकदमि वञी खूह जे पग ते पेर रखियईं। हेॾां अकुलमंद बि खणी घोड़े ते चाढ़ियसि ऐं वठी खणी घोड़े खे अड़ी हयईं ऐं पुठिते भाउ ॾांहुं ॾियारियईं बि कोन। देव खे जॾहिं जाग थी तॾहिं बि चयईं, ओ मुंहिंजा यार। अकुलमंद जे भाउ वरंदी ॾिनसि, तुंहिंजे यार खे खणी वियो मुंहिंजो यार। देव खार मां चयसि, बेवकूफ़, उहो यार न हो पर यारनि जो खार हो। यारी जा पंध अञा परे आहिनि। हुन वरी बि जवाबु ॾिनसि त तुंहिंजे यार खे खणी वियो मुंहिंजो यार। देव वरी बि चयसि, यार बेवकूफ़, उहो यार न हो पर यारनि जो खार हो। यारी जा पंध अञा परे आहिनि। अहिड़ी तरह जॾहिं देव बि टियों दफ़ो सॼो ऐं साॻियो जवाबु ॾिनसि तॾहिं देव चयसि, बेवकूफ़, ॿुध त मां तोखे यारनि जी ॻाल्हि ॿुधायां।
तंहिंखां पोइ वियो ही ॻाल्हि ॿुधाए हिकु सौदागर दादी ऐं हिकु चाकी जी पाण में यारी हुई। जॾहिं सौदागर वापार ते वेंदो हो ऐं 6 महीना लाइ पोइ मोटंदो हो, तॾहिं विच में चाकी वञी सौदागर जी घर टिकंदी हुई ऐं राति जो सौदागर जी ज़ाल सां साॻी खट ते सुम्हंदो हो। शहर में इहा ॻाल्हि हुली वई ऐं किन वञी बादशाह जा कन भरिया। बादशाह राति जो चमड़ा पोश करे वञी सौदागर जे घर जे भर में लिको। संजो थियो त चाकी आयो ऐं हंधि विछाए सौदागर जी ज़ाल सां वञी सुतो। बादशाह ॾिठो त सौदागर जी ज़ाल बेहद सुहिणी आहे। उनखे पक थी त चाकी हिन जी ज़ाल सां ज़रूरु खरियल आहे, पर अहिड़ो लका अखियुनि सां ॾिसणो हुअसि। थोरी देरि खां पोइ ॿिन्ही खे निंड खणी वई। निंड में जेकॾहिं माई जे कपिड़े जो पलो अची चाकी खे ते लॻो त चाकी रड़ ते कई, अधी पंहिंजो कपिड़ो संभाल। ऐं जे वरी चाकी जो पलो माई खे ते लॻो त उन ई दांत ते कई, अधा कपिड़ो संभार। बादशाह सॼी राति उहो तमाशो ॾिसंदो रहियो। सुबुह जो वज़ीर खे चयाईं त चाकी बेशक वफ़ादार दोस्त आहे। वज़ीर चयो, बराबरि साईं, चाकी वफ़ादार दोस्त आहे। पोइ ॿई ॼणा चाकी वटि हली विया ऐं चाकी घाणो हलाए रहियो हो। वधी बादशाह ऐं वज़ीर खे अदब सां मिलियो ऐं हथ ॿधी अचण जो पुछियाईं। बादशाह चयो त मां तोसां यारी रखणु आयो आहियां। चाकी अर्ज़ु कयो, क़िबला, मां तीली आहियां, खाइण जेतिरो बि कोन्हे, सो मां कीअं यारी जो अहिड़ो थींदुसि। बादशाह चयो, कुझु बि थी पवे, मां ज़रूरु तोसां यारी रखंदुसि। चाकी ॾिठो त बादशाह न मुणंदो, तंहिं करे हुनखे हिकु पुराणो तॾो विछाए ॾिनई ऐं ज़ाल खे चयाईं त जूअर जी रॿ अहिड़ी तयारु कर जो पीअण ऐं सुरकण जहिड़ी हुजे। जॾहिं से रॿ तयारु थी तॾहिं ठिकर जे ॿिनि भॻल प्यालनि में विझी आणे हाज़ुर कयाईं। वज़ीर त सड़ी वियो, पर बादशाह बिस्मिल्लाह करे रॿ सुरकण शुरू कई। लाचार वज़ीर बि रॿ सुरकी पूरी कई ऐं पोइ चाकी खां मोकिलाए ॿई हलिया विया। वज़ीर बादशाह खे चयो, कमीणे चाकी असां सां वाजी करे छॾी आहे। अव्हां बि कर था करियो ऐं साणुसि दोस्ती था रखो। बादशाह हुनखे जवाबु न ॾिनो। पर ॿिए ॾींहुं चाकी वटि पाण अकेलो हुयो। चाकी बादशाह खे अकेलो ॾिसी संदसि ॾाढी आजा कई ऐं वञी मथे माड़ी ते विहारियांसि। ज़ाल खे चयाईंसि, भले में भला खाधा तयारु कर। बादशाह खाधो खाई अचरज में पइजी वियो। वरी जो चाकी जी ज़ाल ॾिठाईं 14 जी चंड, तॾहिं त वधीक हैरान थी वियो ऐं संदसि दिलि खोटी थी पई। चाकी बि ताड़े वरितो त बादशाह जी नियत में खलल आहे। पोइ बादशाह खे वेही ज़ोर ॾियणु लॻो। बादशाह जो ख़्यालु हुजे त चाकी निंड करे त संदसि ज़ाल सां मोहबत जा के ॿ ॿोल वंडिया, पर चाकी ज़ोरनि खां बसी न करे ऐं बादशाह जे रोकण ते बि न मुड़े। थींदे थींदे ईअं ई सिॼु उभरी वियो। चाकी बादशाह जे पेरनि ते तिरकी चयो, साईं, यारी जा पंध अञा परे आहिनि। जेकॾहिं मां निंड करियां हा त तुंहिंजी नियत का ॿी हुई। हल त मां तोखे पंहिंजी दोस्त ॾेखारियां। हाणे तूं कोटवाल जा कपिड़ा करे मूंखे हथ कड़ियूं हणी सौदागरी ज़ाल वटि हली लंघ। बादशाह तमाशो ॾिसण लाइ ईअं कयो। जॾहिं चाकी सौदागर जे घर वटां अची लंघियो, तॾहिं बादशाह हकल करे चयो, हलड़े चाकी, तो बि घणा ॾींहं मुल्क खाधा आहिनि। माई चाकी जे नाले ॿुधण सां ई डोड़ी दरवाज़े ते आई ऐं कोटवाल खे ॾिसी ॾकी वेई। चवणु लॻी, अदा इन खे छॾे ॾे, जेतिरी दुनिया वणई मूंखां वठि। बादशाह चयो, असुलु न छॾींदोसांव। माई चयो, हीअ सॼी जाइदाद तूं वठि, मां रुॻो पोती मथे ते रखी ॿाहिरि निकिरी थी बीहां, पर तूं चाकी खे छॾ। चाकी बादशाह खे चयो त हाणे फिलाणे मकान वटि हल। बादशाह हुनखे होॾां वठी वियो ऐं मकान जे ॿाहिरां हकल करे चयाईं, हलड़े चाकी, तो बि घणा ॾींहं मुल्क खाधा आहिनि। मकान में हिकु मलंग वेठो हो। जंहिं उहा आवाज़ु ॿुधो ॿाहिरि अची ॾिठो त साॻी चाकी संदसि दोस्त आहे। बसि पोइ त भंग वारो डंडो खणी बादशाह ते सिधो थी आयो ऐं चयाईंसि, चाकी खे छॾ, न त हिकिड़ो ई डंडो सिर में ॾींदुसां। बादशाह लाचार थी चाकी खे छॾे ॾिनो। हलंदे वेल चाकी बादशाह खे चयो, दोस्ती ईअं थींदी आहे। बादशाह क़बूलु कयो त बेशक तुंहिंजी दोस्ती जो ॾांहुं आऊं न आहियां। देव ईअं चई हुनजे ॿाह में हथु विझी वठी जो झूठो ॾिनसि
त वञी खूह खां ॿाहिरि पियो। उते ॾिसे संदसि घोड़ो ॿधल बीठो आहे। बाक़ी न अकुलमंद आहे न शहज़ादी। हीउ सिधो घर आयो। उते अकुलमंद मिलियसि, जंहिंखे चयां दा देव सलाम ॾींदो हो। अकुलमंद शर्मंदो थी खणी भाउ खे भाकुर विधो। सॼी उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।